अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे वीरनि जी बस्ती ड्रामे जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, वीरनि जी बस्ती ड्रामे आख़िर कॾहिं ईंदो बि सही या न, या वरी ख़ाली ॻाल्हियूं आहिनि। आख़िर उन जी तारीख़ को ॾस पतो कहिड़ी अपडेट आहे, अॼु सॼी अपडेट ॿुधायूं था हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसजो ऐं अॼु जेको आहे रिव्यू कंदासीं इनखे सुठे नमूने सां 1 मिनट जी वीडियो में। सॼी अपडेट लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुशो व्लॉग खे। दोस्तों ड्रामा सीरियल जेको वीरनि जी बस्ती सूमर खां जेकी हिनजी स्टार्टिंग हुई उहा न थी। हिन सूमर खां स्टार्टिंग हुई लेकिन न थी। हाणे जेको मां तव्हांखे ॿुधायो हो न, या सूमर खां स्टार्टिंग थींदी, अगरि न थी त वञी इहो ईद ते ई हलंदो। ईद खां पोइ जेको आहे वीरनि जी बस्ती ड्रामे जो आसिरो आहे, इहो असां पूरी इंक्वायरी कई आहे ऐं ईद खां पोइ वञी वीरनि जी बस्ती ड्रामो स्टार्ट थी वेंदो। हिन ईद ताईं इहो पुराणो ड्रामो सिज ग्रहण वग़ैरह इहे ई हलंदा रहंदा ऐं रोज़नि ताईं इन ड्रामे ॿिनि ड्रामनि पुराणनि खे हलाए टाइम पास कंदा सिंध टीवी वारा। जीअं ई ईद थींदी, ईद खां पोइ जेको आहे हिन ड्रामे जी स्टार्टिंग कई वेंदी। हीउ ड्रामो बिल्कुलु आहे, कूड़ का ॻाल्हि न आहे। हिन जा 4 टीज़र तव्हां असां ॾिसी चुका आहियूं, इहो सबूत आहिनि। सिर्फ़ु प्रोमो रहियल आहे, प्रोमो जीअं आयो उन खां पोइ ड्रामो झटि में अची वेंदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।